नाज़रीन तव्हां ॾिसी रहिया आहियो शाहीन न्यूज़ ऐं हाणे ठारू शाह मां नसीर अबड़ो जी हीअ रिपोर्ट। ठारू शाह जे बरसात मुतासिरीन 54 ख़ानदाननि में एसी भिरिया पारां राशन टेंट मच्छरदानियूं ऐं थांवनि जा सेट विराया विया। असिस्टेंट कमिश्नर भिरिया शाहिद सरके रेवेन्यू अमलदार साण करे टाउन कमेटी ठारू शाह में बरसात मुतासिरीन 54 ख़ानदाननि में सामान विरायो। मुतासिरीन जे चेहरनि ते मुर्कूं छाइजी वियूं। इन मौक़े ते असिस्टेंट कमिश्नर भिरिया शाहिद सरकी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बरसात सबबि जिन जा घर ढही पिया आहिनि मेरिट जे बुनियाद ते उन्हनि मुतासिरीन खे घर जे इस्तेमाल हेठि ईंदड़ थांव राशन टेंट ऐं मच्छरदानियूं ॾिनियूं आहिनि। वधीक बि सर्वे करियूं पिया त जेके हक़ीक़ी मुतासिर आहिनि उन्हनि जी बि मदद कई वेंदी।